हिंगोरजा में घरू अणबड़ता जवाबदार अमर के कत्ल करे छॾियो आहे। अज़ीज़ अहमद सतो फायरिंग करे अमर ज़ीनत सतो के कत्ल करे छॾियो। हिंगोरजा में घरू अणबड़ता जवाबदार अमर के कत्ल करे छॾियो आहे। अज़ीज़ अहमद सतो फायरिंग करे अमर ज़ीनत सतो के कत्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार की गिरफ्तार करे लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। हिंगोरजा में घरू अणबड़ता जवाबदार अमर के कत्ल कयो आहे। अज़ीज़ अहमद सतो फायरिंग करे अमर ज़ीनत सतो के कत्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। हिंगोरजा में घरू अणबड़ता जवाबदार अमर के कत्ल करे छॾियो आहे। अज़ीज़ अहमद सतो फायरिंग करे अमर ज़ीनत सतो के कत्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। हिंगोरजा में घरू अणबड़ता जवाबदार अमर के कत्ल कयो आहे। अज़ीज़ अहमद सतो फायरिंग करे अमर ज़ीनत सतो के कत्ल करे छॾियो। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। हिंगोरजा में घरू अणबड़ता जवाबदार अमर के कत्ल करे छॾियो। अज़ीज़ अहमद सतो फायरिंग करे अमर ज़ीनत सतो के कत्ल करे छॾियो आहे। पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कयो। तफ़सील मालकुंदासी सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर गुलाम हुसैन चांग खान। जी गुलाम हुसैन आगा कजो। जी हिंगोरजा जे भरिसां शहर जे भरिसां ॿाहिरि जेको तो नौजवान पुट जेको आहे मुबैना तौर ते घर जे अंदरि फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में उनजी जेका अमर आहे मसमात ज़ैनब जेको आहे उहा क़तल थी वई आहे। जॾहिं त पुलिस हिंगोरजा पुलिस पहुची जेको मक़तूल जेको औरत जो लाश हिंगोरजा अस्पताल में पोस्टमार्टम लाइ खणाई आहे। जॾहिं पुलिस जेको ताराई करे उनजे पुट जेको अज़ीज़ अहमद आहे जंहिंजी मुबैना फायरिंग में जेको औरत क़तल थी वई आहे उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे। पुलिस जो चवणु आहे त मामले जी मुकमल तौर ते मुख़्तलिफ़ रुखनि सां जांच कई पई वञे। जी महिरबानी।